क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 26 एक्सरसाइज नंबर 1.6 मश्क 1.6 पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 1.6 जे पहिरें नंबर सुवाल जा कुछ पार्ट सॉल्व करे रहिया हुआसीं। हिन लेक्चर में असां 7 नंबर पार्ट के सॉल्व कंदासीं। वो आहे 3,-7 डिवाइडेड बाय 3,2 अहिड़े तरीक़े सां। हाणे ही जेको हिसाब आहे उहो आहे वंड जो। हाणे जेको वंड जो हिसाब आहे उहो मां तव्हांखे ॿिनि तरीक़े सां करणु सेखारियो हुयो। हिकिड़ो तरीक़ो हुयो फार्मूला वारो ऐं जेको ॿियो तरीक़ो हुओ उहो हुयो असां छा पे कयोसीं त जेको डिनोमिनेटर यानी जेको छेद हूंदो आहे उन जो कॉन्जुगेट लही करे उन सां ज़रब ऐं वंड कयूंसि पिया उन तरीक़े सां। हाणे ही जेको आहे सम असां फार्मूला वारे तरीक़े सां कंदासीं। सही आहे। हाणे सभ खां पहिरियों असां लिखी वेंदासीं त इनके वंड वारी सूरत में उहा कीअं हूंदी आहे त पहिरियों लिखंदासीं त सॉल्यूशन छा लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां पोइ इनके वंड वारी सूरत में कीअं लिखंदासीं 3,-7 डिवाइडेड बाय 3,2 सही आहे। हाणे असां छा कंदासीं हिन में जेको फार्मूला इस्तेमालु थींदो हिन जे अंदरि सभ खां अवल असां उहो फार्मूला हिते लिखी वेंदासीं। उहो फार्मूला कीअं हुयो उहो फार्मूला हुयो त a, b डिवाइडेड बाय c, d त पोइ छा जे बराबरि थी वेंदो आहे इहो बराबरि थी वेंदो आहे ac प्लस bd डिवाइडेड बाय c स्क्वायर प्लस d स्क्वायर। पोइ असां कामा पुट कंदासीं इहो बराबरि थी वेंदो वरी बि ac प्लस bd डिवाइडेड बाय c स्क्वायर प्लस d स्क्वायर कामा bc माइनस ad डिवाइडेड बाय c स्क्वायर प्लस d स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। हाणे असांखे छा करिणो आहे त जस्ट हिन फार्मूला जे अंदरि असां जेकी आहिनि वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। हाणे असांखे कीअं ख़बर पए ac जेके ac bd या abcd जेके ही टर्म आहिनि त उहे कहिड़ा आहिनि। हाणे असां छा कंदासीं त गिवन सम जे अंदरि असां उहो हिन टर्मनि खे नाला ॾेई ईंदासीं कहिड़ा abcd। त अचो हाणे हिनखे असां नाला ॾेई वञूं त हाणे हिते लिखंदासीं ही असांजो आहे a ठीकु आहे। ही a आहे तव्हांखे ख़बर हूंदो हाणे प्रैक्टिस तव्हांजी थी चुकी आहे। ही b जी वैल्यू आहे -7 जेका c जी वैल्यू वरी 3 थी वई ऐं d जी वैल्यू घणी थी d जी वैल्यू थी वञी 2। हाणे असां छा कंदासीं त जस्ट उहो हिन फार्मूला जेको राइट साइड आहे abcd गिवन आहे उहो ही थी वियो ठीकु आहे। हाणे असां छा कंदासीं इहे जेके आहिनि वैल्यूज़ उहो हिन राइट साइड जेको फार्मूला थियो बराबरि छा जे थियो इहो इन में वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। अचो त हाणे असां हिन जे अंदरि वैल्यूज़ पुट कयूं ठीकु आहे। हाणे असां हिते ॾिसो त a जी वैल्यू घणी आहे 3 ऐं c जी वैल्यू आहे उहा 3 आहे त लिखंदासीं त 3 × 3 त प्लस ॾींदासीं फार्मूला वारी। हाणे b जी वैल्यू कहिड़ी आहे हाणे हिते b जी वैल्यू आहे -7 ऐं d जी वैल्यू आहे 2 त लिखंदासीं -7 × 2 अपान में लिखंदासीं छा c स्क्वायर d स्क्वायर। त c स्क्वायर यानी c जी वैल्यू घणी आहे c जी आहे 3 ऐं d जी वैल्यू घणी आहे d जी वैल्यू आहे 2 त लिखी वेंदासीं त 3 जो स्क्वायर प्लस फार्मूला वारी साॻी d स्क्वायर यानी 2 जो स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। पोइ हिते असां ॾींदासीं कामा। पोइ हाणे छा कंदासीं उहो हिन साइड उहो जेका ही साइड आहे हाणे हिन में वैल्यूज़ पुट करे वेंदासीं bc जी वैल्यू यानी b जी वैल्यू घणी आहे -7 घणो आहे -7 हिते लिखंदासीं -7 ऐं c जी वैल्यू घणी आहे c जी वैल्यू आहे 3 सही आहे। हाणे असां माइनस ॾींदासीं कहिड़ी फार्मूला वारी माइनस ॾींदासीं हिते ऐं a जी वैल्यू घणी थी 3 हिते लिखंदासीं त माइनस a जी वैल्यू थी वई 3 ऐं d जी वैल्यू घणी थी वई असां वटि d जी वैल्यू आहे 2 अहिड़े तरीक़े सां। पोइ असां ही अपॉन ॾींदासीं हिते ठीकु आहे। पोइ हाणे असां छा कंदासीं हिते c स्क्वायर प्लस d स्क्वायर जी वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। c जी वैल्यू घणी आहे 3 ऐं d जी वैल्यू 2 त पोइ छा थी वेंदी त 3 जो स्क्वायर प्लस 2 जो स्क्वायर अहिड़े तरीक़े सां ब्रैकेटूं बंदि करे छॾियूं आहिनि। हाणे असां छा कंदासीं हिनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं ठीकु आहे। हिते घणो थींदो
टी 9 असां हिते लिखींदासीं घणो थो टी 9 प्लस ॾिनोसीं न पहिरियां चेक कयूं छा थो थिए हाणे हिते आहे माइनस जो 7 ऐं हिते आहे प्लस जो 2 जॾहिं मल्टीप्लाई थींदा माइनस जो 14 हिते जेकॾहिं प्लस जी साइन माइनस जो 14 सां ज़र्ब कंदासीं त बि वरी ईंदो जवाबु छा माइनस जा 14 पोइ हिते थी वियो माइनस जो 14 अपान में छा थींदो त टी 9 प्लस ॿ खां 4 त थी वियो घणो 9 प्लस 4 हाणे कामा ईंदासीं कामा खां बाद में हिते छा थियो त माइनस जो 7 आहे n2 प्लस जा 3 यानी 7 टी 21 प्लस जा थींदा या माइनस जा इहे थींदा माइनस जा 21 ऐं पोइ आहे घणो पोइ आहे ॿ टी 6 प्लस जा या माइनस जा हिते माइनस साइन पई आहे यानी माइनस जा हीअ थी विया माइनस जा 6 अपान में साॻे तरीक़े सां साॻियो ई टर्म ईंदो हेॾे जेको थियो टी 9 प्लस ॿ खां 4 पोइ हिते बि टी 9 ॿ खां 4 प्लस जी साइन आहे त लिखी वेंदासीं 9 प्लस 4 9 प्लस 4 अहिड़े तरीक़े सां 9 ऐं माइनस 14 जो जॾहिं डिफरेंस ॻोल्हींदासीं त जवाबु छा ईंदो इहो ईंदो माइनस जो 5 हिते लिखंदासीं घणो माइनस जो 5 सही आहे ऐं पोइ अपान में 9 ऐं 4 खे जॾहिं जोड़ कंदासीं छा जवाबु अची वेंदो 13 इहो थी वेंदो पोइ वञी -5 अपान 13 यानी 13 पोइ कामा ॾींदासीं कामा ॾियण खां पोइ वरी हाणे माइनस जा थिया 21 ऐं माइनस जा 6 जॾहिं इहे पाण में जोड़ थी वेंदा थींदा माइनस जा 27 ऐं अपान में छा ईंदो 9 ऐं 4 साॻा थी विया 13 त थियो वञी माइनस जो 27 अपान 13 हिते थींदो माइनस जो 27 भाङे 13 अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सम आहे उहो सॉल्व थी वियो हाणे मतिलबु को अहिड़ो खोड़ो आहे जेको ॿिन्ही ते वञे को कॉमन टेबल कोन्हे 13 ऐं -5 ते वञे ऐं हिते फर्दर सिंप्लीफाई न थींदो अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सम आहे उहो सॉल्व थी वियो ऐं आंसर इहो आयो माइनस जो 5 अपान 13 ऐं माइनस जो 27 भाङे 13 अहिड़े तरीक़े सां ॿारहों हाणे असां वटि आहे क्वेश्चन नंबर पहिरें जो 8 नंबर पार्ट उहो आहे 4,5 डिवाइडेड बाय 2, -3 सभ खां अवल लिखियोसीं सॉल्यूशन पहिरियों स्टेप सेम हाणे असां हीअ लिखियलु आहे ऑर्डर्ड पेयर में त असां हिनखे लिखी सघूं था आयोटा वारे फॉर्म में उहो कीअं थींदो उहो थींदो 4,5 बराबरि थींदो 4 + 5 आयोटा डिवाइडेड बाय 2 - 3 आयोटा हाणे जेको पोयों सम हुयो वंड वारो उहो असां फार्मूला मेथड वारे तरीक़े सां जेको फार्मूला हूंदो आहे कॉम्प्लेक्स नंबर में वंड जो उन जे तरीक़े सां कयो हुयो हाणे हीउ सम कंदासीं असां जेको आहे डिवीजन बाय कॉन्जुगेशन मेथड जो कॉन्जुगेशन मेथड वारे तरीक़े सां हिनखे असां हल कंदासीं त पोइ उहो छा थींदो हाणे असां हिनखे लिखंदासीं त 4 + 5 आयोटा डिवाइडेड बाय 2 - 3 आयोटा हाणे छा कंदासीं हिते त जेको हीअ आहे छेद यानी जेको डिनोमिनेटर आहे उन जो कॉन्जुगेशन लही करे उन सां ज़र्ब में डिवाइड कंदासीं हाणे कॉन्जुगेशन कीअं लहबी आहे असां छा कंदा आहियूं इमेजिनरी पार्ट जी जस्ट साइन चेंज कंदा आहियूं त पोइ छा थी वेंदो इहो थी वेंदो त इंटू 2 + 3 आयोटा डिवाइडेड बाय 2 + 3 आयोटा यानी वन डे ज़र्ब कयोसीं छा सां ON जी कॉन्जुगेशन लही करे सही आहे त पोइ हाणे असां जीअं आमतौर ते ज़र्ब छॾाईंदा आहियूं ॾिंगनि जी उहो ई साॻियो तरीक़ो हिते असां अपनाईंदासीं असां हिनखे छा कंदासीं हिन मथे खे पाण में ज़र्ब करे वेंदासीं ऐं हेठे खे पाण में ज़र्ब कंदासीं त पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त पोइ हिते असां 4 खणंदासीं ठीकु आहे पोइ हिन सॼी ब्रैकेट सां ज़र्ब ॾींदासीं पोइ वरी असां 5 आयोटा खणंदासीं उहो हिन ब्रैकेट सां यानी ज़र्ब ॾींदासीं ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां भला ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि मतिलबु सम्झ में न अचे त पोइ असां हीअ लिखी सघूं था हीअ ब्रैकेट हिन जी मुकमल थी ब्रैकेट हिन जी मुकमल थी पोइ हिन तरीक़े सां असां लिखी सघूं था हाणे तव्हांखे वधीक ॻाल्हि क्लियर थी वेंदी छा थींदो 4 खईंसीं असां 2 + 3 आयोटा असां हिनखे ज़र्ब ॾेई वियासीं पोइ हिते प्लस जी साइन ॾींसीं छाकाणि 5 आयोटा प्लस जो आहे 5 आयोटा हिते रखियोसीं 2 + 3 आयोटा अहिड़े तरीक़े सां पोइ असां अपान जी साइन ॾेई वियासीं हेठि छा आहे हाणे हेठि जेको आहे हिते आहे 2 - 3 आयोटा इंटू 2 + 3 आयोटा तव्हांखे यादि आहे असां हिकिड़ो फार्मूलो अलजिब्रा जे अंदरि पढ़ी आया हुआसीं उहो फार्मूला कीअं हूंदो आहे जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां A - B इंटू A + B हूंदो आहे छाजे बराबरि थींदो आहे हाणे इहो बराबरि थींदो अथव त हाणे बिकॉज़ इहो फार्मूला या वी नो दैट A - B
इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे बराबरि हूंदो आहे। पोइ हेठि असां लिखी सघूं था छा, यानी कि ई असांजो ए रहियो, ई असांजो बी रहियो न। पोइ छा इहो पोइ कीअं लिखंदासीं त 2 स्क्वायर माइनस हाणे बी आहे माइनस 3 आयोटा स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे असां मथे खे हल कंदासीं त छा थींदो, हिते असां 4 खे खणी ज़रब कंदासीं 2 सां, विचोंग 8 ऐं टिचोंग 12 आयोटा, त इहो थींदो बराबरि छा थींदो, विचोंग 8 प्लस 12 आयोटा। सही आहे। पोइ हिते ॾींदासीं प्लस ऐं हिते घणो आहे, इहो आहे 5 आयोटा, त 2 5 10 आयोटा, 5 3 15 आयोटा, हिते बि आहे, हिते बि आहे, आयोटा स्क्वायर थींदो। छा थी वियो हिते 10 आयोटा प्लस 15 आयोटा स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां अपान में छा अची वेंदो, अपान में अची वेंदो ॿी काई 4 थी वियो, हिते ॿी काई 4 छा थी वियो, हिते थी वियो 4 माइनस 3 आयोटा स्क्वायर, 9 आयोटा स्क्वायर, 9 आयोटा स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त छा थींदो, हिते ॾिसो छा आहे, आयोटा स्क्वायर आहे, हिन जी असां हिते वैल्यू पुट कंदासीं, त हिते मां अॻु में ई लिखी थो वञासि छा, त बिकॉज़ वी नो दैट आयोटा स्क्वायर इज इक्वल टू -1। हाणे हेठि ते जॻह कोन्हे का, उहो मां इन साइड हली थो वञा, इन साइड, ठीकु आहे। त पोइ छा थी वेंदो, इहो थी वेंदो वञी 8 प्लस 12 आयोटा प्लस 10 आयोटा ऐं प्लस 15 इंटू -1। हिते बि आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट थींदी ऐं हिन जा हिते बि आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट थींदी। पोइ छा थींदो, मथे असां पुट करे वियासीं ऐं हेठि थींदो 4 माइनस 9 इंटू -1। अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे फर्दर जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं, 12 आहे ऐं 12 आयोटा ऐं 10 आयोटा पाण में जोड़ थी वेंदा। ॾिसो पोइ छा थो थिए, हाणे इहो थी वेंदो त 8 प्लस 22 आयोटा, हाणे हिते छा थींदो, प्लस इंटू माइनस यानी कि माइनस जा 15 थी विया, हिते थी वियो माइनस जो 15 थी वियो जस्ट, अपान में माइनस जो 9 इंटू 1 यानी प्लस जा थी विया घणा 9, त हीअ थी वियो 4 प्लस 9। हिन सां फर्दर हिनखे सिंप्लीफाई कंदासीं, छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थी वेंदो त 8 आहिनि प्लस जा ऐं माइनस जा आहिनि 15, जॾहिं इन्हनि ॿिन्ही खे पाण में छा कंदासीं, एड कंदासीं त छा जे बराबरि थींदा, इहे बराबरि थी वेंदा त माइनस जो 7 बचंदो, ठीकु आहे, ऐं अपान ऐं प्लस 22 आयोटा, ऐं हिते अपान में छा थो बचे, इहो थो बचे 13। अहिड़े तरीक़े सां छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि वञी थींदो, पोइ हीअ टर्म छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो वञी माइनस जो 7 अपान में 13, हिते कामा हिते पोइ थींदो, हिते कामा ॾींदासीं त थींदो 22 अपान में 13। आंसर असांजो अची वियो ऑर्डर पेयर में। अहिड़े तरीक़े सां हीअ असांजो थी वियो आंसर। ॿारो असांजे बुक जे अंदरि छा आहे त क्वेश्चन नंबर 1 जे पार्ट नंबर 7 जो बि आंसर ग़लति लिखियलु अथव ऐं 8 जो बि आंसर ग़लति लिखियलु अथव, ठीकु आहे। हीअ जेके आहिनि उहे सही आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाही।